ओम शांति। अॼु ॾींहुं मिले तारीख़ है 14/6/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था मिठे मिठे ॿार तव्हांखे हाणे ज्ञान जो टियों नेत्र मिलियो आहे, इन करे हाणे तव्हांजी अखि कंहिंमें बि डूबणी न खपे। प्रश्न: जंहिं पुराणी दुनिया सां जेके पुराणी दुनिया सां बेहद जो वैराग्य हूंदो उनजी निशानी छा आहे? हू पंहिंजो सभु कुझु बाप खे अर्पण करे ॾींदा। पंहिंजो कुझु बि न आहे। बाबा असांजी इहा देह बि न आहे, हीअ त पुराणी देह आहे, इनखे बि छॾिणो आहे। उन्हनि जो मोह सभिनि सां टुटंदो वेंदो, उहा नष्ट मोह थींदा वेंदा। हुननि जी ॿुधी में रहंदो कि हितां जो कुझु बि कमु न अचिणो आहे, शुद्ध सभु हद जो आहे। हुननि जी ॿुधी में रहंदो कि हितां जो कुझु बि कम में न ईंदो, इहे सभु हद जो आहे। ओम शांति। बाप ॿारनि खे ब्रह्मांड और सृष्टि चक्र जे आदि मध्य अंत जो ज्ञान ॿुधाईंदा आहिनि, जो ॿियो कोई बि ॿुधाए न सघे। हिकु गीता ई आहे जंहिंमें राजयोग जो वर्णन आहे। भॻवानु अची करे नर सां नारायण ठाहींदा आहिनि। इहे सवाइ गीता जे ॿियो कोई शास्त्र में न आहे। इहे बि बाप बतलाईंदा आहिनि, चवंदा आहिनि मां तव्हांखे राजयोग सेखारींदो आहियां। इहो सम्झायो हुयो कि इहो ज्ञान कोई परंपरा सां न हलंदो आहे। बाप अची करे हिकु धर्म जी स्थापना कंदा आहिनि, बाक़ी ॿिया सभु धर्म विनाश थी वेंदा आहिनि। ॿियो कोई बि शास्त्र आदि परंपरा सां न हलंदो आहे। ॿियो जो धर्म स्थापन करणु ईंदा आहिनि हिन समय कोई विनाश न थींदो आहे, जो सभु खलास थी वञे। भक्ति मार्ग जा शास्त्र पढ़ंदा ई ईंदा आहिनि। इन्हनि जो ब्राह्मण धर्म जो बल शास्त्र गीता आहे, परंतु उहो भक्ति मार्ग में ई ठहींदो आहे। पांचो जी सप्तयुग में त कोई शास्त्र हूंदो ई न आहे। ॿिया धर्मनि जे समय विनाश त थींदो न आहे न। पुराणी दुनिया ख़त्म थींदी न आहे त पोइ नई थिए। ॾिसो, बाक़ी सभु धर्म हिन समय आहिनि, सभु पंहिंजे पंहिंजे धर्म शास्त्र पढ़ंदा आहिनि। असां जॾहिं सतयुग में हूंदासीं, असांजे ब्राह्मण धर्म सां ई देवी देवता धर्म निकिरो, जंहिंजो शास्त्र गीता आहे, लेकिन असां पढ़ंदासीं न। असांजी ॿुधी में हाणे बाबा सभु ओड़ा संस्कार ठाहिनि था, ॿुधी में फीड कनि। पुराणी दुनिया बाक़ी धर्मनि जे समय कोई दुनिया ख़तमु न थींदी, हल्दी ईंदी आहे। हाणे तव्हां ॿार सम्झंदा आहियो हीअ पुराणी दुनिया ख़त्म थियणी आहे। असांखे बाबा पढ़ाइनि था। गायन बि हिकु गीता जो ई आहे। गीता जयंती बि मल्हाईंदा आहिनि। वेद जयंती त न आहे न। भॻवानु हिकु ई आहे त हिक जी जयंती मल्हाइणी खपे। बाक़ी रचना उन्हनि सां कुझु मिली न सघंदो आहे। बाक़ी त सभु रचना आहे, उन्हनि सां कुझु मिली थोरी सघंदो आहे। वरसो बाप सां मिलंदो आहे, चाचा काका आदि सां कोई के वरसो न मिलंदो आहे। हाणे इहे तव्हांजो बेहद जो बाप आहे, बेहद जो ज्ञान ॾियण वारा आहिनि। हाणे बाबा असांखे बेहद जो बाप, बेहद जो ज्ञान ॾींदा आहिनि। इहे कोई शास्त्र न ॿुधाईंदा आहिनि। चवंदा आहिनि इहे सभु भक्ति मार्ग जो आहे। शास्त्र आदि सभु भक्ति मार्ग जा आहिनि। इन्हनि सभिनि जो सार तव्हांखे सम्झाईंदो आहे मां। शास्त्र कोई पढ़ाई न आहे। पढ़ाई सां त पद प्राप्त थींदो आहे। हीअ पढ़ाई बाबा पढ़ाइनि था ॿारनि खे। भॻवानु वाचे ॿारनि प्रति पोइ 5000 वर्ष पोइ बि ईअं ई थींदो। ॿार ॼाणंदा आहिनि असां बाप सां रचना ऐं रचना जे आदि मध्य अंत खे ॼाणे विया आहियूं, है न। भॻवानु वाचे ॿारनि प्रति पोइ 5000 वर्ष पोइ बि ईअं ई थींदो जीअं हाणे थिए थो। ॿार ॼाणंदा आहिनि असां बाप सां रचना ऐं रचना जे आदि मध्य अंत खे ॼाणे विया आहियूं। असां बाबा सां ॼाणे विया आहियूं न सभु कुझु। इहा कोई ॿियो त सम्झाए न सघे सवाइ बाप जे। हिकु मुख कमल सां ॿुधाईंदा आहिनि। हिन मुख कमल सां ॿुधाईंदा आहिनि। इहो भॻवान जो लोन वरितलु आहे न, मुख आहे न, जेके गौमुख बि चईंदा आहियूं।
वॾी माता आहे न हीअ ब्रह्मा मां, इन्हनि जे मुख सां ज्ञान जे वर्षन्स निकिरंदा आहिनि, न की जल आदि। भक्ति मार्ग में पोइ गौमुख सां जल लिखाईंदा आहिनि। हाणे तव्हां ॿार सम्झंदा आहियो भक्ति मार्ग में छा छा कंदा आहिनि, केतिरो दूर गौमुख आदि ते वेंदा आहिनि पाणी पीअण। हाणे त मनुष्य खां देवता ठहींदा आहियो, इहे त ॼाणंदा आहियो बाप कल्प कल्प अची करे मनुष्य खां देवता ठाहिण लाइ पढ़ाईंदा आहिनि। ॾिसंदा आहियो कीअं बाबा असांखे पढ़ाईंदा आहिनि, है न। तव्हां सभिनि खे इहे बतलाईंदा आहियो भॻवानु असांखे पढ़ाईंदा। चईंदा आहिनि मामिकम यादि करो त विक्रम विनाश थींदा। तव्हां ॼाणंदा आहियो सतयुग में थोड़ा मनुष्य हूंदा, कलयुग में केतिरा ढेर मनुष्य आहिनि। बाबा अची करे आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना करनि था। असां मनुष्य खां देवता ठहूं था न। मनुष्य खां देवता ठहिण वारे ॿारनि में दैवी गुण बि ॾेखारे में ॾियणु खपनि। हुननि में क्रोध जो अंश बि न हूंदो। अगरि कॾहिं क्रोध अची बि वियो त झटि बाबा खे लिखंदा, बाबा अॼु असां इहा भूल थी वई असांखां, असां क्रोध करे वरितो, विक्रम थी वियो। बाप त तव्हांखे केतिरो, बाबा सां तव्हांजो केतिरो कनेक्शन आहे। बाबा क्षमा करिणो आहे, बाबा चईंदा क्षमा आदि न थींदी आहे। बाबा चईंदा आहिनि क्षमा आदि न थींदी। बाक़ी अॻियां जे लाइ अहिड़ी भूल न करणी आहे। टीचर कोई क्षमा न कंदा आहिनि, रजिस्टर ॾेखारींदा आहिनि तव्हांजा मैनर्स सुठा न आहिनि। बेहद जो बाप बि चईंदा आहिनि तव्हां पंहिंजे मैनर्स ॾिसो था न, रोज़ु पंहिंजो पोता में ॾिसो, कंहिंखे दुख त न ॾिनो, कंहिंखे तंग त न कयो। दैवी गुण धारण करण में टाइम त लॻंदो आहे न। देह अभिमान ॾाढो मुश्किल सां कंहिंजो टुटंदो आहे। जॾहिं पंहिंजे खे देही सम्झे तॾहिं बाप सां बि उहा लव रहे। जॾहिं पंहिंजे खे दैवी सम्झे तॾहिं बाप सां बि उहा लव रहे, न त देह जे कर्म बंधन में ई बुद्धि अटकी रहंदी आहे। बाबा चईंदा आहिनि तव्हांखे शरीर निर्वार्थ कर्म बि करिणो आहे, हुननि सां टाइम कढी सघंदा आहियो। भक्ति जे लाइ बि टाइम कढंदा आहिनि न। मीरा कृष्ण जी यादि में रहंदी हुई, पुनर्जन्म त हिते ई वरितो हुनई न। हाणे टाइम कढी यादि करो। ॾिसो त बाबा चईंदा आहिनि हलंदे फिरंदे कर्म कंदे यादि करो, लेकिन त बि टाइम कढी यादि करो। हाणे तव्हां ॿारनि खे न पुराणी दुनिया सां वैराग्य ईंदो आहे। ॼाणंदा आहियो इहे पुराणी दुनिया सां पोइ पुनर्जन्म वठिणो, हिन पुराणी दुनिया में पोइ हाणे पुनर्जन्म न वठिणो। हाणे असां नए चक्कर में अची करे पुनर्जन्म वठंदासीं, दुनिया ई ख़त्म थी वेंदी। इहे सभु ॻाल्हियूं तव्हांजी बुद्धि में आहिनि। जीअं बाबा में ज्ञान आहे वैसे ॿारनि में बि आहे। इहे सृष्टि जो चक्कर ॿिए कंहिंजी बुद्धि में न आहे। तव्हां में बि नंबरवार आहे जंहिंजी बुद्धि में रहंदो आहे ऊच ते ऊच पतत पावन, उहे असांखे पढ़ाईंदा आहिनि। इहे बि तव्हां ई ॼाणंदा आहियो। तव्हांजी बुद्धि में सॼो 84 जो चक्कर आहे, स्मृति रहंदी आहे। हाणे हिन नर्क में इहो अंतिम जन्म असांजो, इनखे चइबो आहे रौरव नर्क। ॾाढो गंदा आहे, इन करे सन्यासी माण्हू घर बार छॾे वेंदा आहिनि। उहो थी वेंदा आहिनि उहो थी वेंदी आहे शारीरिक ॻाल्हि। तव्हां सन्यास कंदा आहियो बुद्धि सां, शिवजी तव्हां ॼाणंदा आहियो असांखे हाणे वापसि पंहिंजे घर हलिणो आहे। सभिनि खे भुलिजिणो पवंदो आहे न। इहा पुराणी छीछी दुनिया ख़तमु थी की थी। बाबा त चवनि था पुराणी दुनिया ख़तमु ई आहे। मकान पुराणो थींदो आहे, नयो ठही करे तयारु थींदो आहे, पोइ दिलि में ईंदो आहे इहे मकान टुटी वेंदो, है न। मकान पुराणो थींदो,
नयो ठही करे तयारु थींदो त दिलि में ईंदो आहे न कि इहो मकान टुटी ई वेंदो। टुटिजी पवंदो। बाबा चवनि था हीअं लॻंदो आहे न बाक़ी थोरा ॾींहं आहिनि, हीअं सोचंदा आहिनि माण्हू नयो मकान तयारु थींदो त सोचंदा आहिनि न पुराणो टुटी वेंदो। तव्हांजी ॿुधी में इहे बेहद जी ॻाल्हियूं आहिनि। हाणे असांजी हिन पुराणी दुनिया सां दिलि न लॻंदी आहे। इहे कुझु बि आख़िरी कम जो न अचिणो आहे। असां हितां खां वञणु चाहींदा आहियूं। बाबा बि चईंदा आहिनि पुराणी दुनिया सां दिलि न लॻाइणी आहे। मुंहिंजे बाप खे ऐं घर खे यादि करो त विक्रम विनाश थी वेंदा, न त ॾाढी सजायूं खाइणी पवंदियूं, पद भ्रष्ट थी वेंदो, आत्मा खे फुरनो लॻल आहे। असां 84 जन्म भोॻिया, हाणे बाप खे यादि करिणो आहे तॾहिं विक्रम विनाश थींदा। बाप जी मथे हलणो आहे तॾहिं श्रेष्ठ जीवन ठाहींदो। बाप जी मत ते हलंदासीं तॾहिं असांजो श्रेष्ठ जीवन ठहींदो। बाबा ऐं ओचिते ओच इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो। बाबा सुठी रीति स्मृति दिलाईंदा आहिनि। इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो। बाबा सुठी रीति स्मृति दिलाईंदा आहिनि। इहे बेहद जो बाप ई ज्ञान जो सागर आहे। उहो ई अची करे असांखे पढ़ाईंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि ये पढ़ाई भी पढ़ो, श्री निर्वाह अर्थ भी सब कुछ करो, परंतु ट्रस्टी थी करे रहो। ट्रस्टी थी करे रहो न। पढ़ाई भी पढ़ो, श्री निर्वाह अर्थ सब कुछ करो, परंतु ट्रस्टी थी करे रहो। जे ॿारनि खे पुराणी दुनिया सां बेहद जो वैराग्य हूंदो उहो पंहिंजो सभु कुझु बाबा खे अर्पण करे ॾींदा। असांजो कुझु बि न आहे। बाबा असांजी देह बि न आहे, इहा त पुराणी देह आहे न। बाबा असांजी त इहा देह बि न आहे, इहा पुराणी देह आहे न। उन्हनि खे बि छॾिणो आहे। सभु मोह मिटिजी वेंदो, नष्टो मोह थी वञिणो आहे। इहो बेहद जो वैराग्य आहे, उहो हद जो वैराग्य थी वेंदो आहे। बुद्धि में असां स्वर्ग में वञी करे पंहिंजो महल ठाहींदासीं। बुद्धि में आके असां स्वर्ग में वञी करे पंहिंजो महल ठाहींदासीं। हितां जो कुझु बि कम में न ईंदो। शरीर सभु हद जो आहे न। तव्हां हाणे हद सां निकिरी बेहद में वेंदा आहियो। तव्हांजी बुद्धि में इहो बेहद जो ज्ञान ई रहणो खपे। हाणे ॿियो कोई बि ॿिए कंहिंमें बि अख न डूबणी आहे। हाणे त पंहिंजे घर हलिणो आहे न। कल्प कल्प बाबा अची करे असांखे पढ़ाईंदा आहिनि, पोइ साथ में वठी वेंदा आहिनि। तव्हांजे लाइ इहे कोई नई पढ़ाई न आहे। तव्हां ॼाणंदा आहियो कल्प कल्प असां पढ़ंदा आहियूं। असां में बि नंबरवार आहिनि, असां में बि नंबरवार आहिनि। सॼी दुनिया में केतिरा ढेर मनुष्य आहिनि, परंतु तव्हां थोरी ॼाणंदा आहियो। आहिस्ते आहिस्ते इहे ब्राह्मणनि जो झाड़ वृद्धि खे पाईंदो रहंदो। हिन सां पूरा 33 करोड़ जेतिरा बि हूंदा, पूरा पक्का ब्राह्मण, कच्चा ब्राह्मण, 33 करोड़ देवी देवता त ॻायल आहिनि न। त त्रेता अंत ताईं जी आत्माउनि खे तयारु करिणो आहे न। ड्रामा प्लान अनुसार स्थापना त थियणी आहे। ॿार ॼाणंदा आहिनि असांजी रूहानी गवर्नमेंट आहे। असां दिव्य दृष्टि सां नई दुनिया खे ॾिसंदा आहियूं। हुते ई वञिणो आहे असांखे। भॻवान बि हिकु ई आहे, उहो ई पढ़ाइण वारो आहे। राजयोग बाबा ई सेखारींदा आहिनि। उन समय लड़ाई हुते ई वञिणो आहे न। हुन समय लड़ाई बि बराबरि लॻी हुई। अनेक धर्मनि जो विनाश, हिकु सिद्ध धर्म जी स्थापना हुई थी। जॾहिं विनाश थियो हुयो त बाबा चवनि था अनेक धर्मनि जो विनाश और हिकु धर्म जी सच्ची स्थापना हुई।
त हाणे उहो ई समय हले थो न। बाबा सखे चवनि था तव्हां बि उहो ई आहियो, कल्प कल्प तव्हां ई पढ़ंदा आया आहियो ऐं बाबा खां वरसो वठंदा आया आहियो। पुरुषार्थ हर हिक खे पंहिंजो करिणो ई आहे। ये बेहद जी पढ़ाई है, ये शिक्षा कोई मनुष्य मात्र ॾेई न सघे, ये शिक्षा कोई मनुष्य मात्र ॾेई न सघे। बाबा श्याम और सुंदर जो बि राज सम्झाए, तव्हां बि सम्झंदा आहियो हाणे असां सुंदर ठहूं था। पहिरियों श्याम हुया, श्री कृष्ण कोई अकेलो थोड़ी हुयो, सॼी राजधानी हुई न। तव्हां सम्झंदा आहियो असां नरकवासी खां स्वर्गवासी ठहूं था। हाणे तव्हांखे हिन नर्क सां नफ़रत ईंदी आहे न, तव्हां हाणे पुरुषोत्तम संगम युग ते आया आहियो। एतिरा ढेर ईंदा आहिनि, इन्हनि सां निकिरंदा पोइ बि उहो ई जो कल्प पहिरियों निकिता हूंदा न। प्रदर्शनी में बि केॾा ढेर ईंदा आहिनि। बाबा जो ज्ञान कंहिं न कंहिं ज़रिए ढेर माण्हुनि खे संदेश मिले थो, लेकिन सत्य त्रेता में अचण वारी आत्मायूं सभु न हूंदियूं, कोई कोई हूंदियूं। उन्हनि में बि 16,108 जी माला 108 उन्हनि में कोई हूंदो। एतिरा ढेर ईंदा आहिनि, इन्हनि सां निकिरंदा बि उहे जो कल्प पहिरियों निकिता हूंदा। संगम युग खे बि सुठी रीति ॼाणे यादि करिणो आहे। असां पुरुषोत्तम अर्थात मनुष्य खां देवता ठहूं था, है न। बाबा चवनि था कि संगम खे सुठी रीति संगम युग खे सुठी रीति यादि करिणो। असां पुरुषोत्तम अर्थात मनुष्य खां देवता ठहूं था। मनुष्य त इहे न सम्झंदा आहिनि कि नर्क छा आहे, स्वर्ग छा आहे। चवंदा आहिनि सभु कुझु हिते ई आहे, जो सुखी आहे उहो स्वर्ग, जो दुखी आहे उहो नर्क। अनेक मतियूं आहिनि, हिकु घर में अनेक मतियूं आहिनि। ॿार आदि में मोह जी रग आहे, उहो टुटंदी न आहे। मोहवश कुझु बि सम्झंदा न आहिनि कि असां कीअं रहंदा आहियूं। पुछंदा आहियूं ॿारनि जी शादी कराइनि, पुछंदा आहिनि ॿार, परंतु ॿारनि खे इहो बि लॉ सम्झाइबो आहे कि तव्हां स्वर्गवासी थियण वारनि जे लाइ हिकु तरफ़ नॉलेज त वठो, ॿियो तरफ़ पुछंदा आहियो उन्हनि खे नर्क में विझो। त ॿारनि खे ईअं बि सम्झायो। जंहिंजा ॿिया ॿार ज्ञान में हलंदा आहिनि, कॾहिं कॾहिं उहो बि ईअं सोचंदा आहिनि न। पुछंदा आहियो त बाबा चवंदा आहिनि भले वञो करो वञी। बाबा खां पुछंदा आहिनि त बाबा सम्झंदा आहिनि हिननि जो मोह आहे, हाणे न कंदा त अवज्ञा, बाबा न कंदा त अवज्ञा करे वठंदा। बच्ची जी त कराइणी ई आहे। अगरि बच्ची ज्ञान में नथी हले त कराइणी आहे, न त संग दोष में अची वेंदी आहे न। हिकिड़ा छोरा बि अची वेंदा आहिनि। अॼुकल्ह त कंहिंजो बि भरोसो न आहे, त इन करे ज्ञान में न हलंदा आहिनि। त बाबा उन्हनि खे उन्हनि जी नब्ज़ ॾिसी करे इहे ई चवंदा आहिनि कि कराए वठो। ॿारनि खे न कराए सघंदव, लेकिन छोरे खे कराईंदव त पोइ नुंहुं ईंदी, पोइ नुंहुं जे हथ जो खाइणो पवंदो, इहा उहा। त पंहिंजो प्रबंध ख़ुदि करो। नुंहुं ॿार चए थो मां शादी करां त ठीकु आहे, पंहिंजो पति पत्नी रहनि, तव्हां अलॻि रहो, है न। बाबा त वैसे चवनि था ॿारनि जी छोरनि जी न कराइणी आहे, परंतु इन में हिमत खपे। बाबा इन्हनि सां एक्ट कराई न, ब्रह्मा बाबा सां बाबा सभु कुझु कराई, त उन्हनि खे फॉलो करिणो आहे। इन्हनि खे ॾिसी करे पोइ ॿिया करणु लॻी विया। घर में त ॾाढा झगड़ा लॻाया, पोइ घर में झगड़ा थिया। जॾहिं ब्रह्मा बाबा जीअं कई ॿिया बि करणु लॻी विया त झगड़ा थियणु लॻी विया। इहा आहे ई झगड़नि जी दुनिया, कांटनि जो जंगल आहे न, हिक ॿिए खे काटंदा रहंदा आहिनि। स्वर्ग खे चइबो आहे गार्डन, इहो आहे जंगल। स्वर्ग आहे गार्डन,
इहो आहे जंगल। बाबा अची करे काटनि सां फोड़ ठाहींदा आहिनि। कोई विरलो निकिरंदो आहे, प्रदर्शनी में भल हा हा कंदा आहिनि, परंतु सम्झंदा कुझु न आहिनि। हिकु कन सां ॿुधंदे ॿिए कन सां कढी ॾींदा आहिनि। राजधानी स्थापना करण में टाइम त लॻंदो आहे न। मनुष्य पंहिंजे खे काटो सम्झंदा थोरी आहिनि। हिन समय सूरत मनुष्य जहिड़ी आहे, परंतु सीरत बंदर खां बि बदतर आहे। मनुष्यनि जी, परंतु पंहिंजे खे अहिड़ो सम्झंदा न आहिनि। त बाप चवंदा आहिनि पंहिंजी रचना खे सम्झाइणो आहे। अगरि न सम्झंदा आहियो त पोइ अगरि न सम्झंदा आहिनि त भॼाए ॾियणो खपे, परंतु हिन में ताक़त खपे। जीअं ब्रह्मा बाबा कयो है न, ब्रह्मा बाबा का शिव बाबा कराई, तव्हांखां बि कराईंदा। हिन में पहिरियों पंहिंजो संकल्प खपे। मोह जो कीड़ो अहिड़ो लॻी वेंदो आहे जो निकिरी न सघंदा आहिनि। हिते त नष्टो मोह ठाहिणो आहे। मुंहिंजो त हिकु शिव बाबा, ॿियो न कोई। उहो हाणे बाबा आया आहिनि वठी वञण लाइ, पावन ठहिणो आहे न त ॾाढी सजायूं खाईंदासीं, पद बि भ्रष्ट थी वेंदो। हाणे पंहिंजे खे सतो प्रधान ठाहिण जो ई फुरनो लॻल रहे। शिव जे मंदिर में वञी करे तव्हां सम्झाए सघंदा आहियो भॻवानु भारत खे स्वर्ग जो मालिक ठातो हुई। हाणे उहा वरी खां ठाहिनि था। चवंदा आहिनि सिर्फ़ु मामेकम यादि करो। हाणे शिव बाबा वरी खां स्वर्ग जा मालिक ठाहिनि था। बाबा खे फुरनो रहंदो हुयो मुंहिंजा ॿार मालिक ठहनि। त बाबा वैसे सभिनि आत्माउनि खे चवंदा आहिनि छो सभिनि खे उथाइणो हूंदो आहे बाबा खे। पोइ जेको उठे है न। हाणे पंहिंजे खे सतो प्रधान ठाहिण जो बि फुरनो लॻल हुजे, न त पद भ्रष्ट थी वेंदो। शिव जे मंदिर में वञी करे तव्हां सम्झाए सघंदा आहियो भॻवानु भारत खे स्वर्ग जो मालिक ठातो। हाणे वरी खां बाबा भारत खे स्वर्ग जो मालिक ठाहिनि था। भारत खे स्वर्ग जो मालिक ठातो हुयो। चवंदा आहिनि सिर्फ़ु मामेकम यादि करो, है न। त आत्माउनि खे बि ठाहिनि था त भारत खे बि ठाहिनि था। अच्छा, उनजे लाइ बाबा छा था चवनि, सिर्फ़ु ख़ुदि खे आत्मा सम्झो ऐं मूंखे निराकार रूप में यादि करो। बसि बाबा ॿियो कुझु थोरी था चवनि, न सिर्फ़ु चवनि था ख़ुदि खे आत्मा सम्झी मूंखे निराकार रूप में यादि करो। अच्छा, मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। थाना ज़िले मुख्य सार इन पुराणी दुनिया सां बेहद जो वैराग्य अचणो खपे, बेहद जो वैराग्य। हिन पुराणी दुनिया सां बेहद जो वैरागी ठही पंहिंजो सभु कुझु बाबा खे अर्पण करे ॾियो। असांजो कुझु बि न आहे बाबा, इहा देह बि असांजी न आहे। इन सां मोह तोड़ नष्टो मोह ठहिणो। इहा देह बि असांजी न आहे, इन सां मोह तोड़ नष्टो मोह ठहिणो। कॾहिं बि ॿियो आहे, कॾहिं बि अहिड़ी कोई भूल न करणी आहे जो रजिस्टर में दाग लॻी वञे। सर्व गुण धारण करणा आहिनि। अंदरि क्रोध जो जरा बि अंश न हुजिणो खपे। असांजे अंदरि क्रोध जो जरा बि अंश मात्र बि न हुजिणो खपे। असांखे सर्व विकारनि जी अविद्या धारण करणी है न। अविद्या स्वरूप ठहिणो। असांजे अंदरि कोई बि विकार जो ज्ञान ई न हुजिणो खपे। इहे छा आहे असांखे पतो ई न आहे,
अहिड़ी स्थिति खे असांखे धारण करणो। वरदाना चइण सोचण करण हिन टिनि खे समान ठाहिण वारा ज्ञानी तूं आत्मा ठहनि। हाणे वानप्रस्थ अवस्था में वञण जो समय समीप अचे थो, इन करे कमज़ोरियुनि जे मुंहिंजेपन खे व व्यर्थ संकल्प व्यर्थ जे खेल खे समाप्त करणो। सोचणो करण समान करो तॾहिं चईंदासीं ज्ञान स्वरूप आत्मा। न त सोचो त हा हीअ गाॾी हेॾां थी अचे, हीअ हेॾां थी अचे, हीअ छा थी अचे। न हीअ जीवन में असांखे सभु कुझु पतो आहे, त कमज़ोरियुनि जे मुंहिंजेपन जो व व्यर्थ जे खेल खे हाणे समाप्त करणो, सम्झी करे कि फालतू आहे, है न, इहो सही आहे। त चइण सोचण करण समान हुजे तॾहिं चईंदासीं ज्ञान स्वरूप। न त पतो त आहे इहा ॻाल्हि ठीकु आहे, लेकिन सोचूं बि था, चऊं बि था, करूं नथा। जो ईअं अहिड़े ज्ञान स्वरूप ज्ञानी तू आत्मा आहिनि, हुननि जे हर कर्म संस्कार गुण ऐं कर्तव्य समृद्ध बाप जे समान हूंदा। जेका ज्ञान स्वरूप आत्मा हूंदी न, उहा ज्ञान स्वरूप हुजण जे कारण ज्ञान स्वरूप त ज्ञान स्वरूप ज्ञानी तू आत्मा आहियूं आहिनि, हुननि जा कर्म संस्कार गुण कर्तव्य समृद्ध बाप जे समान हूंदा। जंहिंजे ज्ञान हुननि जे कर्मनि में हुजणो खपे, तॾहिं उहा समृद्ध बाप समान हूंदा। उहो कॾहिं व्यर्थ जे विचित्र खेल न खेलंदा, व्यर्थ जा विचित्र खेल न खेलंदा, सदा परमात्मा मिलण जे खेल में बिज़ी रहंदा। हिकु बाप सां मिलन मनाईंदा ऐं ॿियनि खे बि आप समान ठाहींदा। उहे हिकु बाबा सां मिलन मनाईंदा रहंदा ऐं ॿियनि खे बि बाप समान ठाहींदा। केरु ज्ञान स्वरूप आत्मा। स्लोगन आहे सेवाउनि जो उमंग नंढी नंढी बीमारियुनि खे मर्ज करे ॾींदो। सेवाउनि जो उमंग नंढी नंढी बीमारियुनि खे मर्ज करे ॾींदो। अंतर्मुखी अर्थात मुख ऐं मन जो मौन रखण वारा। मुख जो मौन त दुनिया में बि रखंदा आहिनि, लेकिन हिते व्यर्थ संकल्पनि जो मुख जो मौन त सभु रखंदा आहिनि, लेकिन हिते व्यर्थ संकल्प सां मन जो मौन हुजे। व्यर्थ संकल्पनि सां मन जो मौन हुजे। जीअं ट्रैफिक कंट्रोल कंदा आहियो त व्यर्थ जी ट्रैफिक खे कंट्रोल कंदा आहियो, वैसे विच विच में हिकु ॾींहुं मन जी व्यर्थ जो ट्रैफिक कंट्रोल करो। विच विच में हिकु ॾींहुं मन जे व्यर्थ वीचारनि ते कंट्रोल करो। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।